तू त भलारियों सब पर मीलाद अजीब अजीब है एहसान करे जहरात दिलो रब पहे जो प्यारो हबीब आए एहसान करे जहरात दिलो रब पहे जो प्यारो हबीब है तू त भलारियों सब पर मीलाद अजीब अजीब है असां वटि वरी हिकिड़ो तरीक़ो हलंदो आहे अबा जेका ॻाल्हि कई या बुखारी में आहे सही बुखारी हदीस जो किताब लिखण वारो अल्लामा मोहम्मद बिन इस्माइल इमाम बुखारी ऐं सुन्नत जमाअत कुरान करीम खां बाद मकाम मर्तबो आहे त सही बुखारी किताब जो आहे वो जेके झलींदा आहिनि त नबी पाक जो मीलाद न मल्हायो जशन ईद मीलाद नबी न कयो छो था खामखा ख़र्च कयो उहे चवंदा आहिनि जाइज़ ई कोन्हे को अदा बुखारी में आहे तूं असांजो सुन्नी भाउ हदीस जा किताब पढ़ी कोन किताबनि सां ठही कोन इन जे करे मुझी पवंदो आहे पर तूं उनखे चई सघीं थो त हा बुखारी शरीफ़ में आहे उन जे शरहनि में आहे बुखारी शरीफ़ में बि आहे उन जे शरहनि में बि आहे मूं पंहिंजे शेर में अर्ज़ु कयो आहे शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले किताब जो नालो लिखंदड़ जो नालो किताब जो नालो ॿई तव्हांखे पक्का हुजनि त पोइ शींहं मुड़सा शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले छा लिखो अथई मीलाद कंदड़ ख़ुशि रहंदो सदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मीलाद कंदड़ ख़ुशि रहंदो सदा थियो उन जो नालो नसीब आहे मीलाद कंदड़ ख़ुशि रहंदो सदा थियो उन जो नालो नसीब आहे तूं त भलारियों सभु पर मीलाद अजीब अजीब आहे एहसान करे जंहिं रात दिनो रब पहे जो प्यारो हबीब आहे एॾी महिरबानी इदरीस अल्लाह ताला जो जेॾो बि शुक्र कर घटे आहे इदरीस अल्लाह ताला जो जेॾो बि शुक्र कर घटे आहे उन ईद अदा कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे उन ईद अदा कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे तूं त भलारियों सभु पर मीलाद अजीब अजीब आहे एहसान करे जंहिं रात दिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे।